संत सलामत साथ सलामत संत सलामत न्यूज़ सां आऊं आहियां इमरान सरकी। हिन वक़्तु मौजूदु आहियूं असां ॻोठ जाफ़र खान रायजा भुगटी में, जिते गुज़िरियल ॾींहं खोसा ऐं भुगटी बिरादरी में पानी जे मामले तां तनाज़े दौरान 4 ॼणा खोसा बिरादरी ऐं 12 ॼणा भुगटी बिरादरी जा माण्हू ज़ख़्मी थी पिया। सदन वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं भुगटी बिरादरी सां जिन एहतजाज कियो आहे। हाणे उन्हनि खां पुछा कयूं था त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। मामलो इहो आहे साईं, पाणी आहे मीर हसन खोसो, गुल हसन खोसो, हसन खोसो, इहो नाजाइज़ी करे ओॾां पाणी खे ॻंढो ॾेई बंदि करे असांजे पाणी में वाहे में कोई पाणी न आहे। असांजे हे माल बि सफ़ा इहे मरे थो, पाणी न आहे, पीअण जो बि इहो ई पाणी आहे। महिरबानी करे हुकूमत खे इहो अपील कयूं था, असांखे इहो इंसाफ़ घुरिजे। ॿियो इहो असां वञूं था ॻंढो छोड़णु, असांखे चए थो, धमकी ॾिए थो कलेक्शन जी ज़ोर ते, असांखे चए थो तव्हां इहो असांखे भत्तो ॾियो पोइ पाणी खे छोड़ियो। इहो महिरबानी अपील कयूं था, महिरबानी करे असांखे गुज़ारिश इहो आहे सार मैदान ते हिते अचनि, नाजाइज़ी खोसो ॻंढो ॾेई उनखे पाणी पीए थो। अञा बि कल्ह ॻंढो छोड़ियोसीं, वरी बि इहो ॻंढो ॾेई में शहर हमारा शोर बगारी कंडो पोजगा नस्ते आफेगा में बारी दा कुल फरां को खती आयत आफा डाडा कुए दास्ती में मन पैसा दस पैसा पैसा भत्तो घुरे तो साईं। असा भत्तो काडे आने गरीब मानू, असा घर में रुपयो भी ना है, असा पंहिंजे बच्चन के पालियो, समझे तो साईं। आला अमलदारन के ता दाद ना दिनो से वो असा मालिकी नथा करे, असा काडे वयो यार, असा तो गरीब मिस्किन असा ता नथा करे, काडे वयो वा। हां सिंध हुकूमत का ता छा मुतालबो आहे? छा असे मालिकी नथा करे, काडे वयो, असा गरीब के दा करे करे थकी पिया साईं। हा मामलो आहे भा। मसलो ये असां मीर हसन खोसो और हसन गुल हसन खोसो असां वञूं था वाह खोलण, असांखे हथरनि जो धमकी ॾियनि था, असांखे वाह खोलण नथा छॾनि। असां पाणी बि इहो पियूं था, ॿारनि खे बि इहो ॾियूं था। अञा ताईं माल जे लाइ बि पाणी न आहे जो असां माल खे पाणी ॾियूं, असां पाण बि इहो पियूं था। ॻंढो छो ॾिनो अथई? ॻंढो ॾियनि त इन जे करे त असांखे चओ था असांखे पैसा ॾियो। छा जा पैसा ॾिया? पाशे अमलदार न न साईं, इहो हराम पई पाण करनि था साईं। छा जा पैसा? छा जा भत्तो घुरे पियो? भत्तो घुरे पियो साईं। वजह इहो आहे त ॾाढा ई हथियारनि जी ज़रूरत आहे, असां ग़रीब हाणे छा करे सघूं था। तव्हां आला अमलदारनि ॾे विया वे? हा साईं, उन्हनि खे बि असां अर्ज़ु कयो हुओ। पोइ आया पुलिस या पाशे अमलदार? न हाल फ़िलहाल कोई बि साईं न आयो। हाणे वक़्तु हुकूमत खां तव्हांजो छा मुतालबो आहे? मुतालबो इहो आहे साईं, असांजो हिमायत करनि, असांजी मदद करनि ग़रीबनि जो। सम्झी असां हाणे छा करे सघूं था, आराम पाई करे असांजो पाणी झलियूं बीठो आहे साईं। अगर वो हुकूमत इंक्वायरी टीम जोड़े त उहो मालिकनि साईं जीअं असांखे चवंदा असां उहे कंदासीं। जी अमी ॻोठ जाफ़र खान आरेजा भुगटी बिरादरी जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको गुज़िरियल ॾींहुं झेड़ो थियो आहे खोसा ऐं भुगटी बिरादरी में, सो पाणी जे मामले तां थियो आहे। खोसा बिरादरी जे गुल हसन ऐं मीर हसन पाणी जेको आहे रोके करे साणसि भत्तो घुरियो वियो आहे। ऐं भुगटी बिरादरी इहो बि इल्ज़ाम मोड़ींदे चयो त जेको आहे सो भत्तो न ॾियण तां पाणी रोकियो वञे थो, ऐं जे उते पाणी छोड़ करण लाइ असां ॻंढो खोलण लाइ वञूं था त मथां हथियारनि जा जेको आहे मुंहुं खोले छॾे थो। ऐं लठ बिरादरी जेको आहे सो लठनि सां वार करे रही आहे। ऐं संदन जे पाणी असांखे ॻंढो नथा खोलियूं त उञ मरूं था, जानवर बि इन मां पाणी पीअंदा आहिनि, असां इंसान बि इन मां पाणी पीअंदा आहियूं, ऐं आबादी बि इन ई पाणीअ मां कंदा आहियूं, जेको तव्हांखे असां जो कैमरामैन पाणी ॾेखारींदो। त पाणी इहो ई आहे जंहिं ते हिननि जो मामिलो हलंदड़ आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं वक़्ति हुकूमत खां पुरज़ोर मुतालबे कंदे चयो त जांच टीम जोड़ी वञे, जेके जाइ वारदात ते अचे, ॿिन्ही तरफ़नि जा मौक़िफ़ ॿुधी करे ऐं जेको आहे सो गॾियल फ़ैसिलो करे ऐं जेको आहे ॾोहारी धुर मथां जेको आहे सो केस दाख़िल कयो वञे।